जय झूलेलाल। मुंहिंजे चैनल सिंध समाज में तव्हां सभिनि जो स्वागत आहे। पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधीअ में मां तव्हां सां गॾु शेयर कंदी आहियां सिंधी कथाऊं, पूॼाऊं, सिंधी भॼन ऐं कुझु रेसिपियूं। अॼु मां तव्हांजे लाइ खणी आई आहियां मुंहिंजी ॾाॾी जो घरेलू नुस्ख़ो, जेको कि खून सफ़ा करण में ॾाढो मददगार आहे। जॾहिं असांजे शरीर में खून असांजो सफ़ा रहंदो त असांजे शरीर मां सभई बीमारियूं दूरि थी वेंदियूं। त अॼु मां तव्हां सां गॾु उनखे शेयर कंदसि त मुंहिंजी ॾाॾी जो घरेलू नुस्ख़ो छा आहे, जेको कि अॼुकल्ह मधुमेह यानी डायबिटीज़ जी बीमारी खे बि दूरि करण में ॾाढो मददगार साबित आहे। त इहे खयां आहिनि मूं पनीर जा गुल। अछो पनीर न आहे इहो पनीर तव्हांखे पंसारी वटि मिली वेंदो। पंसारी जी दुकानुनि ते इहो आसानी सां मिली थो सघे। इहो खयां मूं 100 ग्राम जी क़रीबन पनीर जा गुल। इहे हिन टाइप जा ईंदा आहिनि जीअं भुॻड़ा हूंदा आहिनि उन तरह जा। पहिरियों के ज़माने में असांजी दादियूं नानियूं छा कंदियूं हुयूं, बसि सुबुह साण निंड मां उथी करे गुली करे बसि 4-5 दाणा हिन जा खणी करे पाणीअ सां फके छॾंदियूं हुयूं। लेकिन अॼुकल्ह केरु नथो करे सघे हीअं, त तव्हां हिन खे मिक्सर जे जार में पीसे करे हिन खे दरदरो पाउडर वांगुरु ठाहियो या चाहे त हिन खे सन्हो बि करे था सघो। बसि हिन खे राति जो छा करिणो आहे, 1 गिलास पाणी खणो, उन में हिन खे पुसाए करे रखी छॾो। पुसाए करे चिमिचे सां मिक्स करे रखी छॾो। बसि उहो पाणी सुबुह तव्हांखे छाणे करे ऐं उन पाणी खे पी छॾिणो आहे। हिन सां शरीर में डायबिटीज़ जेकी थींदी आहे यानी शुगर जी मात्रा जेकी आहे उहा लेवल में रहंदी आहे, उहा कंट्रोल में रहंदी आहे ऐं असांजो खून खे बि साफ़ु कंदो आहे। नंढड़े ॿारनि खे बि इहो पनीर ज़रूरु पीआरिबो आहे। सियारो हुजे त गरम पाणी सां गॾु ऐं अगरि ऊन्हारो हुजे त थधे पाणी सां गॾु हिन खे पुसाए करे पोइ उनखे मिश्रीअ सां गॾु इहो पाणी ॾिबो आहे, जंहिंसां कि असांजे ॿार जी हेल्थ सही रहे। बसि इन ॻाल्हि जो ज़रूरु ध्यानु रखिजो कि हिन खे 1 राति पहिरीं पुसाए रखिणो आहे। पुसाए करे पोइ ई छाणे करे यूज़ करिणो आहे। राति जो पुसण सां इन जो जेके सभु गुण आहिनि उन पाणीअ में मिक्स थी वेंदा आहिनि। त हीउ ॾिसो मां तव्हांखे छाणे पई ॾेखारां। इहो बसि हिन खे छाणे करे असांजो पाणी जी रंगत तव्हांखे ॾिसिजे पई। बसि इहो पाणी पंहिंखे पी छॾिणो आहे। पर हिन जो यूज़ तव्हांखे केतिरे टाइम करिणो आहे, 1 खां 1.5 महीने ताईं तव्हांखे हिन जो यूज़ करिणो आहे। तव्हांजो लेवल जेको आहे डायबिटीज़ जो पंहिंजे पाण ई कंट्रोल थी वेंदो। इहो नुस्ख़ो घर में आजमायल आहे, तव्हां बि इहो करे ॾिसंदव ऐं हिन में को हानि त आहे कान, छाकाणि त देसी नुस्ख़ा ॾाढा सुठा हूंदा आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं असांजा ॾाॾा नाना इहे उन्हनि खे कॾहिं न डायबिटीज़ हूंदी हुई त उहे छा कंदा हुआ, इहे घरेलू उपाय आजमाईंदा हुआ। त तव्हांखे मुंहिंजो इहो डायबिटीज़ लाइ दादीअ जो नुस्ख़ो कीअं लॻो, कमेंट बॉक्स में जय झूलेलाल लिखी करे ज़रूरु ॿुधाईंदा। चैनल ते अगरि पहिरियों दफ़ो आया हुजो त चैनल खे सब्सक्राइब कंदा, पासे में ॾिनल बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा, जंहिंसां कि तव्हांखे मुंहिंजे नए वीडियो जो नोटिफिकेशन सभिनि खां पहिरीं मिलेव। ऐं पंहिंजी हिन नंढड़ी सिंधी भेण खे सपोर्ट ज़रूरु कंदा। जय झूलेलाल।